बाड्रे पवर बिरादरी की मौजूद शख्सियत स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन जो एरिया मैनेजर सिंध तरक्की पसंद पार्टी अगवान शम्स पवर जो वडो भाउ समाजी तंजीम रोशन जिंदगी फाउंडेशन के सदर मेहताब पवर जो वालिद गुलाम मुर्तदा पवर दिल जो दौरो पवन सबब 55 वरन की ॼमार में लाड़काने जी अस्पताल में लाडाणो करे वियो। गुलाम मुर्तदा पवर के घर में ओचितो तकलीफ़ थियण खां पोइ लाड़काने सिविल अस्पताल के दिल वारे शोबे में दाख़िल करायो वियो, जिते इलाज दौरान हिन दम धणी हवाले करे छॾियो। संदसि वफ़ात जो इतला मिलण खां पोइ पवर बिरादरी में सोग छाइजी वियो। संदसि मड़ बाड्रे आणण बाद दरगाह शरीफ़ा ईदगाह में जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख्सियतनि एसटीपी अगवान रोशन ज़िंदगी फाउंडेशन के कारकुननि साफ़िन ऐं शहरनि समेत पवर बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। खे सवें आलिन अखियुनि सां मक़ामी क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। मरहूम गुलाम मुर्तदा कुछ अरसो तालीम खाते में प्राइमरी उस्ताद रहण खां पोइ उहा नौकरी छॾे स्टेट लाइफ ज्वाइन कई। होॾां सिंध सोशल न्यूज़ सथ मरहूम के भाउ शम्स पवर ऐं फर्ज़ंद मेहताब पवर समेत सोगवार ख़ानदान सां ॾुख में बराबरि शरीक आहे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़ बाड्रे।